नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ में खबर ॾींदा हलूं त फरीदाबाद थाणे जे हद ॻोठ रसूल चانڈيو जे रवासी पूरे ज़ुल्फ़कार उर्फ भुट्टो बलजाणी चانڈيو ते ॻोठ जागीर जे खोसा बिरादरी जे व्याज खोरन डंडा बरदार माण्हुनि डंडन सां वसकारो लाहे ॾिनो ऐं व्याज जा पैसा छो नथो ॾी। डंडा हणी पूरे ज़ुल्फ़कार उर्फ भुट्टो बलजाणी चانڈيو ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे फरीदाबाद अस्पताल में दाख़िल कयो वियो, जॾहिं त पूरे जे वारसनि गुलशेर सुल्तान मसामात शहज़ादी जी अॻुवाणी में एहतिजाज कंदे चयो त व्याज खोरन वॾो ज़ुल्म कयो, पैसा न ॾियण ते व्याज खोरन ॾमरजी पिया। असां ग़रीब मिसकिन आहियूं, व्याज खोरन खां बचायो वञे। हिन IG सिंध SSP दादू खां घुर कई त पोरे ते तशद्दुद कंदड़ फौरी तौर गिरफ़्तार कया वञनि। होॾां फरीदाबाद थाणे ते 5 ॼणनि खिलाफ़ NC दाख़िल कराई वई। ॿिए तरफ़ फरीदाबाद थाणे जे SHO सज्जाद हुसैन जमाली सां राब्तो कंदे ॿुधायो त पोरे ते तशद्दुद कयो अथनि, जल्द खां जल्द जवाबदार गिरफ़्तार कया वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।